अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आउं अली हसन अब्बासी। जेकॾहिं तव्हां पहिरीं दफ़ो मुंहिंजी ऑडियो ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे पुश कयो। जेकॾहिं ऑडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कयो। ज़िंदगी खे महसूसु करण जो सतों तरीक़ो, बेबाक थियो। तव्हांखे छाजी ॻणती आहे, छाजो डपु आहे, तव्हांजे राह में कहिड़ी रोक आहे? असांजो वॾे में वॾो ख़ौफ़ जो ख़ौफ़ आहे, जंहिं लाइ इलाज बेबाकी आहे। बेबाकी दुनिया में ताक़तवर क़ुवतूं आज़ादु करे थी। जॾहिं बि असीं बेबाकीअ सां कमु कंदा आहियूं ऐं जेको कुझु असां वटि हूंदो आहे उहो पेश कंदा आहियूं त असांजो जिस्म हिकु तकड़ी सूरत हाल में हलियो वेंदो आहे ऐं अलाए केतिरियूं ई अहिड़ियूं क़ुवतूं जारी कंदो आहे जंहिंजी असांखे ख़बर बि नाहे हूंदी। उन्हनि में ताक़त, तख़लीक़, मज़बूती, हिम्मत, बर्दाश्त, लचक ऐं ज़िम्मेवारी अची वञनि थियूं। पंहिंजे ख़ौफ़ खे मोह ॾियो, बेबाक सोचियो, बेबाक अमल कयो, हैरत अंगेज़ महसूसु कयो।